अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वापसि मके विया हिजरत खां बाद त नमाज़ कसर अदा कयो या मुकम्मल पढ़िया आहीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 53 वरे मके में रहिया। मके में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश हुई। अबाणो ॾाॾाणो वतन प्यारे नबीअ जो मक्कतुल मुकरमा। हिजरत करे जॾहिं मदीने आया त मदीने वारे भरपूर साथ ॾिनो। अल्लाह वरी मौक़ो ॾिने त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़तेह मक्का जे मौक़े ते फिरी मके दाख़िल थिया। उन वक़्तु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसर नमाज़ पढ़िया हुआ। बाब बुखारी जे अंदरि हिकिड़ो आहे किताबुल मगाज़ी, बुखारी शरीफ़ किताबुल मगाज़ी, तंहिंजे अंदरि बाब आहे त फ़तेह मके जे ज़माने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मके में क़याम। इन बाब जे तहत जेको रिवायत आहे उन रिवायत में ईअं आहे जेको अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु थी रिवायत आहे त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जे अंदरि क़याम फरमायो। साहबी रसूल रावी हदीस चवनि था जे असीं उन ॾींहुं मके में असां जेको क़याम कयो इन जे दरमियान कसर नमाज़ पढ़ियासीं। इन रिवायत मां ई साबित थियो त कंहिं इंसान जो आबाई ऐं पैदाइशी ॻोठ जेको रहियो इन वतन खे छॾे जेकॾहिं ॿिए इलाइक़े वेंदो रहे पोइ वापसि उन ई ॻोठ में अचे त कुरो उहो मुकम्मल नमाज़ पढ़े या कसर नमाज़ पढ़े। जॾहिं त उनजी रिहाइश दूर आहे ॿिए इलाइक़े में आहे, वापसि जॾहिं पंहिंजे उन ई आबाणे आबाई ॻोठ में अचींदो त कसर पढ़णु घुरे त कसर अदा करे सघे थो। दलील हदीस बुखारी जी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं फ़तेह मके जे टाइम मक्कतुल मुकरमा में क़याम फरमायो उन वक़्तु कसर नमाज़ पढ़ंदा हुआ, यानी ज़ोहर असर अने इशा 4 रकातनि जे बदिले 2 रकातूं। अल्लाह ताला वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।